सिंधी फिल्मी अणलब रिकॉर्ड में अॼु मां तव्हांखे जेको रिकॉर्ड ॿुधायां थो उहा सिंधी फिल्म हुई रत जा रिश्ता, जेका 1975 में रिलीज़ थी हुई। हीअ फिल्म क़ुर्बान जिलानी पंहिंजे दोस्त ताहिर सुल्तान सां गॾिजी ठाही हुई। फिल्म जो डायरेक्टर हुयो ए सिद्दीकी, जंहिं हिन खां अॻु में 2 कामयाबु सिंधी फिल्मूं मिठड़ा छाल मिलन ऐं जीजल मां ठाही हुई। हीअ फिल्म आगा सलीम साहब लिखी हुई। हिन फिल्म जो शाइर हुयो अली मोहम्मद मजरू ऐं मुसीक़ार हुयो ग़ुलाम अली। हीअ गानो रुबीना बदर ॻायो आहे। फिल्म में जेका फिल्म मदी थी उहा अदाकारा पाकिस्तान टेलीविज़न जी फिल्म जी मशहूरु अदाकारा गुलबानू ऐं ग़ज़ाला रफ़ीक़ ते फिल्म बंदि कयो वियो। ग़ज़ाला रफ़ीक़ जी पहिरीं ऐं आख़िरी फिल्म हुई। ग़ज़ाला रफ़ीक़ तमामु सुठी सोबर ऐं मञियल अदाकारा हुई। पाकिस्तान टेलीविज़न ऐं रेडियो पाकिस्तान ते तमामु घणी उनजी इज़त कई वेंदी हुई। तमामु बरजुस्ता औरत हुई ऐं पाण शिकारपुर जी रहाक हुई। हीअ गानो रुबीना बदर ॻायो आहे, जेको फिल्म जी सिचुएशन जे हिसाब सां ख़ुशी ऐं ग़म में ॿिनि कैफ़ियतुनि में ॻायो वियो आहे। ग़ुलाम अली साहब जी कंपोज़िशन आहे। अचो त ॿुधूं फिल्म रत जा रिश्ता जो ही रिकॉर्ड। चैनल के सब्सक्राइब जरूर करना।
ऐं बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा।